अस्सलामुअलैकुम दोस्तों, आहियां गुलाम शबीर कलोड़ो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो यूट्यूब चैनल शबीर पे टीवी। त दोस्तों, अॼोकी वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त तव्हां फेसबुक जा वीडियोज़ तव्हां पंहिंजे मोबाइल में कीअं डाउनलोड करे सघो था। त दोस्तों, जेकॾहिं तव्हां असांजो हींअर ताईं यूट्यूब चैनल सब्सक्राइब न आहे कयो त सभ खां पहिरियां असांजो यूट्यूब सब्सक्राइब कयो यूट्यूब चैनल, उन सां गॾु में बेल आइकन वारे ऑप्शन खे दॿाए जीअं असांजी हर नई ठहंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ते ईंदो रहे। त दोस्तों, हलूं था सेटिंग जे तरफ़। त दोस्तों, हीअ एप्लीकेशन आहे जंहिंजो नालो आहे ओपेरा मिनी। इहा सभ खां पहिरियां तव्हांखे पंहिंजे मोबाइल में डाउनलोड करणी पवंदी। डाउनलोड करण खां पोइ तव्हांखे मोबाइल में इंस्टॉल करणी पवंदी। उन खां पोइ हिन में जे तव्हां ईंदव होम में, उन में तव्हांखे फेसबुक ओपन करणो पवंदो। फेसबुक खोले करे तव्हांखे हुन में पंहिंजी आईडी लॻाइणी पवंदी, जेका तव्हांजी पंहिंजी आईडी आहे। हे असांजो फेसबुक अकाउंट हिन में खुली वियो आहे। त हे KTN न्यूज़ जो वीडियो अची रहियो आहे, त असां हिन खे डाउनलोड था कयूं। हिन खे तव्हांखे क्लिक करणो पवंदो। हे डाउनलोड में अची वियो। हे डाउनलोड तव्हां कहिड़े बि पंहिंजे मोबाइल जे मेमोरी कार्ड जे फोल्डर में रखी सघो था। पिक्चर्स जे जहिड़े फोल्डर में तव्हां रखी सघो था। ठीकु आहे दोस्तों, हे सिलेक्ट कंदव, हिते सेव कंदव। हे असांजो वीडियो डाउनलोड थी रहियो आहे, फेसबुक जो वीडियो। ठीकु आहे दोस्तों, तव्हां फेसबुक जो कहिड़ो बि वीडियो तव्हां पंहिंजे मोबाइल ते बआसानी सां डाउनलोड करे सघो था हिन एप्लीकेशन जे ज़रिए। हिन एप्लीकेशन जो जेको आहे सो लिंक असां तव्हांखे वीडियो जे डिस्क्रिप्शन में बि ॾींदासीं, जितां तव्हां बआसानी हीअ ऐप डाउनलोड करे सघंदा। त दोस्तों, जेकॾहिं हींअर ताईं असांजो चैनल तव्हां सब्सक्राइब न आहे कयो त सभ खां पहिरियां चैनल सब्सक्राइब कयो, असांजी वीडियो खे शेयर कयो, जीअं असांजी हौसला अफ़ज़ाई थिए ऐं असां वधीक हिन खां बहितरीनु वीडियो ठाहे सघूं। त दोस्तों, उमेद आहे त तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। हे डाउनलोड थी रहियो आहे, हिन खे तव्हां पुश करे सघो था। त दोस्तों, मोकिलाइणी कोन्हे, सदाईं गॾु ईंदड़ वीडियो त इंशाअल्लाह।